नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त भांसदाबाद इंडस हाईवे बहाल थी वियो। मंछर ढंढ में पाणी जी लाथ जारी आहे। पाणी जी सतह 118.3 RL रिकॉर्ड कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिब ॿोॾि जे पाणी में लाथ सबबि आम ज़िंदगी मामूल ते अचणु शुरू थी वई। भांसदाबाद खां सेवन टोल प्लाज़ा भरिसां लॻल कट ताईं इंडस हाईवे रोड ते ज़मीनी राब्ता बहाल थी विया, जॾहिं त पार्को कंपनी ऐं टोल प्लाज़ा वटां रोड जे हिकिड़े पासे खां 2 पुलूं टुटल आहिनि। ॻोठ मलूकाबाद आमड़ा ऐं वाहड़ वटि पाणी रोड तां अध फुट ताईं ओवरटॉप थी रहियो आहे। मोटरसाइकिल, लोडर रिक्शा ऐं कारुनि जी अच वञ शुरू थी वई। मोटरवे पुलिस जो चवणु आहे त इंडस हाईवे रोड जी मुकमल बहाली में 1 हफ़्तो लॻी वेंदो। जेसिताईं मंछर ढंढ खे लॻल समूरा कट ऐं घारा बंदि न थींदा, तेसिताईं इंडस हाईवे रोड खे ट्रैफ़िक लाइ खोलणु रिस्क आहे।